जॾहिं माण्हू किन शयुनि या ख़िदमतनि जो एवज़ या उजूरो अदा कनि था त उन्हनि खे नाणे जी हिकु न ॿी शिकिल ॾियणी पए थी। नाणो हर उहा शइ थी सघे थी जंहिंजी क़दुरु या मुल्ह ते हर हिकु ॾींदड़ तोड़े वठंदड़ राज़ी हुजे। घणो आॻाटो 6000 खां 9000 क़ब्ले मसीह ताईं पालियल जानवर मटासटा जे एके या यूनिट तौरु इस्तेमालु थींदा हुआ। बाद में जॾहिं ज़राअत तरक़ी कई त पोइ माण्हुनि फसलनि जहिड़ोकि चांहि, तमाकु ऐं चौपाए माल ऐं ॿिजनि जहिड़ियुनि ॿियनि शयुनि खे मटासटा जो ज़रियो बनायो। फार्मनि ते पालियल जानवर बदस्तूर मटासटा लाइ नाणे तौरु इस्तेमालु थींदा रहिया। मटासटा जे इन्ही सरिश्ते खे बार्टर सिस्टम यानी शयुनि जे बदिले में शयूं चवंदा हुआ। 1200 क़ब्ले मसीह में सामूंडी खोपा, जिन खे अफ्रीका में कोडियूं ऐं अमरीका में वैम्पम सॾींदा हुआ, नाणे तौरु इस्तेमालु थींदा हुआ। पत्थर जे दौर जी पुॼाणीअ ते 1000 क़ब्ले मसीह में चीन जे माण्हुनि चाकुनि ऐं कोडर जी मदद सां धातुई गोल टकिरियूं ठाहियूं। इन्हनि गोल टकिरियुनि या सिकनि खे नाणे तौरु इस्तेमालु करणु शुरू कयो। इन्हनि सिकनि जे विच में टुंग हुआ। 500 क़ब्ले मसीह में तुर्कीअ में चांदी नाणे तौरु इस्तेमालु थियणु लॻी। चांदी जे अहिड़नि सिकनि ते शहनशाहनि ऐं देवताउनि जे मुंहं जी तस्वीर ॾिनल हूंदी हुई, जिन वसीले नाणे जी क़दुरु ऐं मुल्ह जो काथो कयो वेंदो हो। बाद में सोन ऐं कांसी नाणे तौरु इस्तेमालु थियणु लॻी। 118 क़ब्ले मसीह में चीन में चमड़े जा बैंक नोट जारी थिया, जिन खे हरण जी खल मां ठाहींदा हुआ। चीन पहिरियों मुल्क हो जिते कागज़ी नोट शुरू थिया। इहे बिल्कुलु अहिड़ा हुआ जेके असीं अॼुकल्ह इस्तेमालु कयूं था। 9वीं ईस्वी सदीअ खां 14वीं ईस्वी सदीअ जे विच में कागज़ी नोट जारी थिया। उन खां पोइ वठी अॼु ॾींहं ताईं असीं कागज़ी नोट ऐं सिका नाणे तौरु इस्तेमालु कंदा पिया अचूं।